माहौल आहे जिथे सॼी मलीर यतीम बेसहारा बणिजी वई आहे। उते हिकु चणंग ॿरी आहे जेको अवामी प्रेस क्लब मलीर जे दोस्तनि प्यारनि माण्हुनि बाशऊर दोस्तनि खे गॾु कयो आहे, हिकु पैगाम ॾिनो आहे, हिकु मैसेज ॾिनो आहे त हिते जेकी गदलाण थी रही आहे इहा सिर्फ़ु पाणी जी गदलाण न आहे, इहा माहौल जी गदलाण न आहे, इहा ज़हन में गदलाण आई आहे, इहा दिलनि में गदलाण आई आहे। हीअ जेकी घुट ऐं ॿूसट आई आहे उनखे ख़तमु करण जे लाइ करे ऐं सम्झां थो हीअ हिकु पैगाम आहे। असां सभिनी खे गॾिजी करे माहौल खे साफ़ शफ़ाफ़ करिणो पवंदो, पंहिंजे ज़हन दिलि ऐं दिमाग़ खे साफ़ करिणो पवंदो, पंहिंजनि माण्हुनि खे सिंध वतन जी ख़िदमत करणु, पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करण जे लाइ करे हिकु सुठो पैगाम आहे। असांखे गॾिजी करे जदोजहद करणु खपे, पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी करणु खपे, मुआशरे खे साफ़ सुथिरो करणु खपे ऐं हिकु डिघी सोच नज़र रखी करे पंहिंजे नौजवाननि खे अॻिते आणणु खपे। इहा ई पैगाम आउं सम्झां थो ॾियणु खपे। मलीर जेको हिन वक़्तु जेको मुशाइरो थी रहियो आहे इन में हिकु उमेद जो पैगाम आहे, सचाई जो पैगाम आहे। इंशा अल्लाह असां ऐं दोस्तनि जी गॾियल जदोजहद क़ाइमु रहंदी।